हिते मूंखे आगाह कयूं त रतोदेरो खां पोइ सिंध जे सिंझोरो वारे इलाइक़े में बि एड्स जा केसिस वधनि पिया। सिंझोरो जे हिक ॻोठ चक 74 में अॼु हिकु ॿियो नौजवान एड्स सबबि दम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त इन हवाले सां ॿुधायो पियो वञे त नौजवान खे 6 महीना अॻु एड्स हुजण जी तस्दीक थी हुई। ॻोठ में इन खां कुझु ॾींहं पहिरियां बि हिकु वधीक ॻोठाणो जेको हुयो एड्स सबबि उन दम ॾिनो हो, जॾहिं त हिकु औरत बि ॿुधाई पई वञे जेका एड्स में मुब्तला आहे, जंहिंजो बि अञा ताईं इलाज शुरू नाहे कयो वियो। इमाम बख्श मरी जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त उनखे एड्स थी हुई, 6 महीना अॻु उनखे एड्स थियण जी तस्दीक थी हुई। नौजवान खे वारिस इस्पताल खणाए विया ऐं इस्पताल इंतज़ामिया उते उनखे दाख़िल करण बजाए घर वापसि सुम्हाणे छॾियो। आगाह कयो मूंखे त सिंझोरो में बि चक 74 समेत इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां एड्स जा केसिस ज़ाहिर थियनि पिया, पर सिहत खाते अञा ताईं न सूरत हाल जो नोटिस नाहे वरितो। आगाह कयो मूंखे त सिंझोरो सांगड़ जो इलाइक़ो आहे जिते चक 74 में हिकु ॼणे खे 6 महीना अॻु एड्स जी तस्दीक थी हुई। इमाम बख्श मरी बाबति ॿुधायो पियो वञे त 6 महीननि खां पोइ उनजो मौत वाक़िअ थियो आहे। इन इलाइक़े में कुझु ॾींहं पहिरियां बि हिकु पीरसन एड्स विके फौत थी वियो हो। हिकु औरत बि ॿुधाई पई वञे जंहिंखे एड्स जी तस्दीक थियल आहे, पर उन समेत मुख़्तलिफ़ जेके माण्हू एड्स में मुब्तला आहिनि उन्हनि जी अञा ताईं स्क्रीनिंग नथी कई वञे, न ई उन्हनि जो इलाज जेको आहे उहो बाक़ाइदा शुरू थी सघियो आहे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे सिहत खाते खां त इन इलाइक़नि वॾे पैमाने ते स्क्रीनिंग कई वञे। तफ़सील मालूम कयूं था सिंझोरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अनीस लगारी खां। अनीस, आगाह कजो, अॼु चक 74 में इहो मामिलो साम्हूं आयो त हिकु नौजवान जेके 6 महीना अॻु एड्स हुजण जी तस्दीक थी हुई। इमाम बख्श मरी जे वारसनि जो इन हवाले सां छा चवणु आहे? कुझु ॾींहं अॻु बि हिकु ॼणो एड्स विके फौत थियो हो। जी हमीर, 25 वरनि जे इमाम बख्श मरी जेको 6 महीना अॻु HIV हुजण जी तस्दीक थी हुई ऐं उन जेको आहे पहिरां हिन जे वारसनि जेको आहे हिन मामले खे लिकायो पिए, पर बाद में जॾहिं उनजी तबियत घणी ख़राब थी त पोइ वारसनि जॾहिं नवाब शाह अस्पताल मां हिनजी टेस्ट कराई त कंहिं ख़बर पई केस जेका आहे HIV थी वई आहे ऐं उन सबबु बीमार रहण लॻो। सो मसइलो इहो आहे 74 चक में एड्स वारे मसइले खे उते जेको अॻु में बि हिकिड़ो आहे नबीज़ाद बिरोही आहे, उहो फौत थी चुको आहे। उनजी घरवारी खे बि जेका आहे उहा एड्स आहे, पर सरकारी सतह ते उन हवाले सां जेका आहे सिहत खाते तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी जेका आहे उते उहो टीम न मोकिली आहे ऐं न जेका चेकिंग वग़ैरह थी आहे जो ख़बर पइजी सघे त एड्स जेको आहे उहो जे फैलजण जो कहिड़ो कारण आहे। जी अमीर, अनीस, इन बाबति बि आगाह कजो त सिंझोरो सांगड़ ज़िले में अचे थो। सांगड़ ज़िले जे हवाले सां के अंग अखर आहिनि त केतिरा एड्स जा मरीज़ आहिनि ऐं उन्हनि में सभ खां वधीक मुतासिर इलाइक़ो कहिड़ो आहे? अमीर, उन हवाले सां त मुंहिंजे ख़्याल में जेको असांजो ज़िले जो सिहत उहो इन हवाले सां का बि माना अंग अखर ॾियण लाइ तयारु कोन्हे को, न ई ॿुधाइण लाइ तयारु आहे त ज़िले जे अंदरि जेका आहे केतिरे क़िस्म जा एड्स जा मरीज़ आहिनि। इन क़िस्म जो ख़बरूं ॿुधण में अचनि थियूं। सांगड़ शहर में कुझु जेके आहिनि पाड़नि में जेके आहिनि एड्स जा मरीज़ आहिनि, ईअं इन तरह जेका आहे 74 चक जी निशानदेही थी आहे। पर तव्हां जो अंदाज़ो लॻाए सघो था सिहत खाते जे संजीदगी जो कुझु ॾींहं अॻु में टाइम न्यूज़ तरफ़ां इन जी अनीस, आगाह कयूं पिया मूंखे त सांगड़ जो इलाइक़ो आहे सिंझोरो जिते चक 74 में अॼु वधीक हिकु ॻोठाणो एड्स विघे दम ॾेई छॾियो आहे। उन इमाम बख्श मरी खे 6 महीना अॻु एड्स जी तस्दीक थी हुई ऐं 6 महीननि खां पोइ संदसि मौत वाक़िअ थियो आहे। इन ई इलाइक़े में ॿुधायो पियो वञे त कुझु अर्सो अॻु हिकु वधीक ॻोठाणो एड्स विघे फौत थियो। उनजी घरवारी खे बि एड्स हुजण जी तस्दीक थी आहे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त इन ॻोठ ऐं सिंझोरो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एड्स जा जेके केस साम्हूं आया आहिनि उन हवाले सां वधीक तस्दीक करण जे लाइ वॾे पैमाने ते स्क्रीनिंग शुरू कई वञे। जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि खे सरकारी अस्पतालुनि मां जेको आहे इलाज बि न पियो मिले। एड्स जा वधंदड़ केसिस इलाइक़े वासियुनि खे ॻणती में मुब्तला करे छॾियो आहे। सिंझोरो जो चक 74 वारो ॻोठ जिते अॼु हिकु वधीक नौजवान इमाम बख्श मरी जंहिंखे 6 महीना अॻु ॿुधायो पियो वञे त एड्स ज़ाहिर थी ऐं अॼु उनजो मौत वाक़िअ थियो आहे। इन इलाइक़े में कुझु अर्सो अॻु बि हिकु पीरसन जो एड्स विघे जेको आहे मौत वाक़िअ थियो हो। संदसि घरवारी बि एड्स में मुब्तला आहे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त सिहत खातो इन सूरत हाल जो नोटिस वठी टीमूं उमाणे ऐं वॾे पैमाने ते इलाइक़े वासियुनि जी स्क्रीनिंग कई वञे।